कंदकोट खां रिपोर्ट कर रहियो आहे अब्दुल ख़ालिक चाचड़। कंदकुल कचे जे ॾोहारियुनि जूं पके में कार्रवाइयूं तेज़ जारी। मज़दा गाॾीअ ते फायरिंग। हिकु ॼणो अब्दुल ख़ालिक गोलो ज़ख़्मी जॾहिं त दुर मोहम्मद गोलो खे अगवा करे विया। पुलिस पहुती जवाबदार वारदात बैदि फरार थी वञण में कामयाब थी विया। मिलियल ॼाण मूजिबि कंदकोट लॻे बी सेक्शन थाणे जे हद कंदकोट ठुल लॻे रोड सब्ज़ोई लाड़े वटां राति देर सां ॾोहारियुनि ईंदड़ वींदड़ मुसाफ़िर गाॾियुनि खां फुर दौरान मुज़ाहिमत ते मज़दा ड्राइवर अब्दुल ख़ालिक गोलो खे गोलियूं लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त मज़दा क्लीनर दुर मोहम्मद गोलो खे हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे कचे तरफ़ फरार थी विया। ज़ख़्मी ड्राइवर अस्पताल दाख़िल। कश्मीर पुलिस कार्रवाई शुरू करे ॾिनी। मुग़वी क्लीनर जे घर में रोजराड़ो मतल आहे। ॿिए तरफ़ मज़दा ड्राइवरनि पारां कंदकोट ठुल रोड ऐं कश्मीर कंदकोट गोला मोड़ ते रोड बंदि करे छॾियो। सिंध पंजाब सरहद बलोचिस्तान ॾांहुं ईंदड़ वींदड़ सभई गाॾियूं बीहजी वयूं। रोड ते मुसाफ़िर गाॾियूं बीहारे बदअमनी ख़िलाफ़ एहतजाजनि रोड बंदि करे छॾियो।